वेलकम बैक नाज़रीन। बुलेटिन की बाकायदा शुरुआत कंदासीं। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। नून लीग तर्जमान मरियम औरंगज़ेब जी वज़ीर आज़म इमरान ख़ान ते तनक़ीद। उन जो इहो चवणु आहे त इमरान साहब तव्हांजी मॉडलिंग सां शयुनि जा अघ घटि नाहिनि थिया। क़ौम खे उमीद हुई त अॼु खां मुआफ़े जी शयुनि जा अघ घटि थींदा। बिल्कुल नाज़रीन, अहम ख़बर अवां ताईं पहुचायूं पिया। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त अवां जी फिल्म शूटिंग सां छा गैस ऐं तेल अघ घटि थिया। पाकिस्तान जो शुमारियात खातो कूड़ा अखर पेश करे रहियो आहे। मरियम औरंगज़ेब जो चवणु आहे त शुमारियात खातो पंहिंजी साख विञाए चुको आहे। शुमारियात खातो हुकूमत जे मुफ़ादनि जी ग़ुलामी करे रहियो आहे। अहम ख़बर ॾियूं पिया। नून लीग तर्जमान मरियम औरंगज़ेब वज़ीर आज़म इमरान ख़ान ते तनक़ीद कई आहे। उन जो इहो चवणु आहे त तव्हांजी फिल्म शूटिंग खां पोइ नंढो गोश्त 1600 रुपया फ़ी किलो थी वियो। तव्हांजी फिल्म शूटिंग खां पोइ वॾो गोश्त 1000 रुपया किलो थी वियो आहे। गाननि जी वीडियोज़ रिलीज़ थियण बाद गोश्त जी क़ीमत में 11% वाधि थी आहे।